ज़मान माज़ी जो चौथों क़िस्म है ज़मान माज़ी इस्तमरारी पास्ट कंटिन्यूअस। फ़ाइल फ़इल वारो कम गुज़िरियल वक़्त में कयो पे उनखे तव्हां छा चवंदासीं ज़मान माज़ी इस्तमरारी। जी मिसाली ॻाल्हि मूं पढ़ियो पे, हुन लिखियो पे। फ़ाइल फ़इल वारो कम गुज़िरियल वक़्त में कयो पे उनखे असां छा चवंदासीं ज़मान माज़ी इस्तमरारी। हाणे मुतकल्लिम हाज़िर ऐं गाइब में उनजी गिरदान कीअं थींदी? मुतकल्लिम हाज़िर ऐं गाइब। मूं पढ़ियो पे, तो पढ़ियो पे, हुन पढ़ियो पे। साॻी तरह सां अदद ऐं जिन्स में हिन जे फ़इल में का बि तब्दीली न ईंदी। इहो ज़मान माज़ी इस्तमरारी। 5 नंबर क़िस्म है ज़मान माज़ी मुतशक्की। ज़मान माज़ी मुतशक्की फ़ाइल फ़इल वारो कम गुज़िरियल वक़्त में कयो आहे पर उनजे करण में शक है। फ़ाइल फ़इल वारो कम गुज़िरियल वक़्त में कयो आहे पर उनजे करण में शक है। मिसाल मूं किताब पढ़ियो हूंदो, यानी उन गुज़िरियल वक़्त में कम कयो आहे पर उनजे करण में शक है। हाणे मुतकल्लिम हाज़िर ऐं गाइब में उनजी गिरदान या फेरो कीअं थींदो? मूं पढ़ियो हूंदो, तो पढ़ियो हूंदो, हुन पढ़ियो हूंदो। इहा छा आहे? इहा ज़मान माज़ी मुतशक्की जी जेका असां गिरदान आहे। इन खां पोइ असां वटि 6 नंबर आहे ज़मान माज़ी मुदामी। ज़मान माज़ी मुदामी फ़ाइल फ़इल वारो कम गुज़िरियल वक़्त में हमेशा कंदो हो। फ़ाइल फ़इल वारो कम गुज़िरियल वक़्त में हमेशा कंदो हो। उनखे छा चवंदासीं? ज़मान माज़ी मुदामी। यानी मिसाल आऊं पढ़ंदो होसि। फ़ाइल फ़इल वारो कम गुज़िरियल वक़्त में हमेशा कंदो हो। हाणे मुतकल्लिम हाज़िर ऐं गाइब में उनजी गिरदान कीअं थींदी? मुतकल्लिम हाज़िर ऐं गाइब। आऊं पढ़ंदो होसि, तूं पढ़ंदो हुएं, तूं पढ़ंदो हो। हिते जिन्स ऐं अदद में हिन जे फ़इल में बि तब्दीली ईंदी। मिसाल तौर तूं पढ़ंदो हुएं जेकॾहिं असां जमा कयूं था त उहे पढ़ंदा हुआ, उहे पढ़ंदा हुआ। ऐं जेकॾहिं असां जिन्स जे हिसाब सां ॾिसूं त उहे पढ़ंदियूं हुयूं। त इहो असां वटि ज़मान माज़ी मुदामी। हाणे असां वटि आहे ज़मान माज़ी शर्तिया। माज़ी शर्तिया पास्ट कंडीशनल अहिड़ा फ़इल जेके ॾेखारीनि त कंहिं शर्त पूरे थियण ते ई फ़इल वारो कमु पूरो कंदा त उनखे चवंदासीं माज़ी शर्तिया। अहिड़ा फ़इल जेके शर्त पूरे थियण ते ई फ़इल वारो कमु कंदा। मिसाली ॻाल्हि आऊं किताब पढ़ां हा अगरि मूंखे मिले हा। मिले, वधे, करे, मारे, ये सभु छा आहिनि? इहे फ़इल मुज़ारे आहिनि। मिले, वधे, करे, मारे, लिखे, पढ़े, ये छा आहिनि? फ़इल मुज़ारे आहिनि। फ़इल मुज़ारे जे पोयां फ़इल मज़दर आहे हुअण। इन जो फ़इल आहे हा। फ़इल मुज़ारे जे पोयां इहो लॻाइण सां ज़मान माज़ी शर्तिया ठही वेंदो हो। त हे ज़मान माज़ी जा 4 ॿिया क़िस्म ज़मान माज़ी इस्तमरारी, ज़मान माज़ी मुतशक्की, ज़मान माज़ी मुदामी ऐं माज़ी शर्तिया।